कोट शाहजहान बलोच घारो प्रेस क्लब ते समाजी अगवान ऐं साबिक़ काउंसलर अर्श अब्बास चिकन सेंटर जे मालिक गुलाम हैदर छुट्टो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आउं हिकु समाजी वर्कर आहियां ऐं मूं अवाम खे सस्ती मुर्गी मुहैया करण जे लाइ हिकु दुकान अर्श अब्बास चिकन सेंटर जे नाले सां खोलियो ऐं पंहिंजो ख़र्च खे घटाए अवाम खे सस्ती मुर्गी मुहैया करे रहियो आहियां। पर शहर जा कुछ अनासर उन ॻाल्हि खे पसंदि नथा कनि ऐं पंहिंजी मनमानी करे अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां लुटण लाइ कात कुआड़ा खयूं पिया हलनि। आउं नंढो कारोबार कंदो आहियां, ॿिया वॾा होलसेलर आहिनि, पर पोइ बि मूंखे ऐं मुंहिंजे मज़दूरनि खे धमकाए रहिया आहिनि त रेट सेल्ड ते न लिखो, सस्तो अघु न विकिणो, असां सां मिली महांगो रेट ॾियो। पर आउं ईअं नथो करियां, मुंहिंजो ईमान मूंखे उन जी इजाज़त नथो ॾिए। पर हिकु दुकानदार सिकंदर समो नाले सां, जेको पाण ते टाउन कमेटी जो मुलाज़िम पिणु आहे पर सॼो ॾींहुं दुकान ते वेहंदो आहे, ड्यूटी बि न कंदो आहे, उहो मुंहिंजे मुलाज़िमनि खे धमकाए थो। अॼु मुंहिंजे हिकु मुलाज़िम खे चयईं त हिन दुकान तां पंहिंजा टपड़ ॿध ऐं हैदर छुट्टे जो दुकान छॾे ॾे, न त पंहिंजो पाण ज़िम्मेवार हूंदे। ऐं आला अख्तियारनि खे चवां थो, असिस्टेंट कमिश्नर खे पिणु चवां थो त मुंहिंजे दुकान जो गोश्त ऐं मुर्गी बि ॾिसनि ऐं इल्ज़ाम हणंदड़ जेके चवनि था आउं 2 नंबर गोश्त विकिणींदो आहियां उन्हनि जो बि चेक कनि। जेकर आउं ग़लति हुजां सज़ा ॾेई, जेकॾहिं न त मुंहिंजे ख़िलाफ़ु जिन माण्हुनि ख़ासि तौर ते मुख़ालिफ़ मुर्गी दुकानदारनि जेका प्रोपेगेंडा कई आहे उन्हनि जे फेसबुक चेक कनि। मुंहिंजे दुकान जे नाले खे छो थो बदनाम कयो वञे। हिन वधीक चयो त आउं हर क़िस्म जो कानून जंग कंदुसि ऐं ग़लति क़िस्म जी अफ़वाह हलाईंदड़नि ख़िलाफ़ु आला अदालत में ज़रूरु वेंदुसि। मुझे नालो गुलाम हैदर छुट्टो, शहर गारो, साबिक़ा काउंसलर गारो टाउन। जीअं त असांजो समाजी कमु मुंहिंजो हमेशह खां रहियो आहे ऐं ग़रीब माण्हुनि जे हक़नि लाइ, उन्हनि जे कमकारनि जे लाइ उन्हनि जो पोइ लॻी रहियो आहियां। ऐं हमेशह मुंहिंजी कोशिशि इहा रही त ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कजे ऐं अवाम खे किथां न किथां रिलीफ ॾियारिजे। सो अर्ज़ु इहो आहे त मूं दुकान खोलियो तक़रीबन 1 साल थी वियो आहे गारो शहर में, मेन नेशनल हाईवे रोड, अल शहबाज चिकन सेंटर जे नाले सां। जंहिंमहिल मुंहिंजो पंहिंजा रेट आहिनि मुख़्तलिफ़, जीअं रेट मुर्गी असांखे मिलंदी आहे हुतां मार्केट खां, त उन हिसाब सां माण्हुनि जे